नवाब शाह में ॿ ॾींहं अॻु ज़मीनी तकरार तां क़तल थियल ॿिनि शागिर्दनि जे केस में नामज़द चइनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में शानवाज़ जमाली, ख़ान बहादुर जमाली, अली नवाज़ जमाली ऐं शहबाज़ जमाली शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त रुपो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। हीअ अहम ख़बर ॾिनी पिया तव्हांखे नवाब शाह खां। नवाब शाह में ॿ ॾींहं अॻु ज़मीनी तकरार तां क़तल थियल ॿिनि शागिर्दनि जे केस में नामज़द चइनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में शानवाज़ जमाली, ख़ान बहादुर जमाली, अली नवाज़ जमाली ऐं शहबाज़ जमाली शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त रुपो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। नवाब शाह में ॿ ॾींहं अॻु ज़मीनी तकरार तां क़तल थियल ॿिनि शागिर्दनि जे केस में नामज़द चइनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। नवाब शाह में ॿ ॾींहं अॻु ज़मीनी तकरार तां क़तल थियल ॿिनि शागिर्दनि जे केस में नामज़द चइनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में शानवाज़ जमाली, ख़ान बहादुर जमाली, अली नवाज़ जमाली ऐं शहबाज़ जमाली शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त रुपो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। नवाब शाह में ॿ ॾींहं अॻु ज़मीनी तकरार तां क़तल थियल ॿिनि शागिर्दनि जे केस में नामज़द चइनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे नवाब शाह में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासकेली सां। ज़ुल्फ़कार, कहिड़ा अपडेट्स आहिनि इन ख़बर जा? जी बिल्कुलु ई 2 ॾींहं अॻु तालके थाणे नवाब शाह जी हद शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी मां पेपर ॾेई घर वेंदड़ जेके 2 शागिर्द हुआ अरसलान जमाली जे भाउ जे क़त्ल में मुलविस तालके थाणे जी पुलिस चइनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP शहीद बेनज़ीर आबाद सुमेर नूर चना प्रेस रिलीज़ जारी कई आहे, जिन में जेके जवाबदार आहिनि जंहिंमें शाहनवाज़ जमाली आहे, ख़ान बहादुर जमाली आहे, अली नवाज़ जमाली ऐं शहबाज़ जमाली आहे ऐं उन्हनि खे जेको आहे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन केस में 8 जवाबदार जेके नामज़द आहिनि, जंहिंमें 4 जेके मुख्य जवाबदार आहिनि इहे पुलिस गिरफ़्तार करे वरिता आहिनि। SSP शहीद बेनज़ीर आबाद जेको DSP सदर आहे, तालके थाणे जो SHO आहे, उन ऐं ॿी जेके टीम खे शाबाश ॾियण जो चवणु आहे त बाक़ी जेके रहियल जवाबदार आहिनि उहे कंहिं सूरत में बख़्श न कयो वेंदो। इन जो चवणु आहे त ॿिनि शागिर्दनि जे अलमनाक वाक़े ते असांखे अफ़सोस थियो आहे ऐं जवाबदारनि खे केतिरे किरदार ताईं पहुचाइबो। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।